तहरीक इंसाफ़ जे चेयरमैन ऐं अॻूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान जे इन इल्ज़ाम मुल्की सियासत में थरथलो मचाए छॾियो आहे त अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी संदसि क़त्ल जो मंसूबो तयारु करे वरितो आहे ऐं हिक दहशतगर्द तंज़ीम खे सुपारी बि ॾिनी आहे। पंहिंजे वीडियो बयान में इमरान ख़ान चयो त आसिफ ज़रदारी मूंखे क़त्ल कराइण लाइ हिक दहशतगर्द तंज़ीम खे पैसा ॾिना आहिनि ऐं इन मंसूबे में ताक़तवर माण्हू बि शामिल आहिनि। एक दहशतगर्द तंजीम को इसने पैसा दिया। सहूलतकार इसमें ताकतवर एजेंसी के लोग हैं जो ये मिलके तीन तरफ ये फैसला हुआ है और इन्होंने अगली वारदात करनी है। मैं आज अपनी कौम को बता रहा हूं और मैं इसलिए बता रहा हूं कि मैं जो नाम मैंने दिए हैं वही नाम वो भी आएंगे और आसिफ ज़रदारी के अलावा। तो मैं इसलिए ये कर रहा हूं कि जिंदगी मौत तो अल्लाह के हाथ में है। मैंने तो निकलना है, जैसे मैं ठीक होऊंगा मैंने तो अब इलेक्शन कैंपेन पे निकल जाऊंगा, नहीं तो वैसे कैंपेन पे निकलूंगा। लेकिन मैं तो बंद में नहीं होऊंगा, लेकिन मुझे कुछ हुआ तो सारी कौम को पता होना चाहिए कि कौन लोग थे जिन्होंने ये करवाया, ताकि मेरी कौम इनको माफ ना करे, ये इंजॉय ना कर सके उसके बाद जिंदगी। तो मैं इसलिए इनके नाम लिखे। इमरान ख़ान खां अॻु साॻी ॻाल्हि अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद बि रावलपिंडी में लाल हवेली ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हि ॿोल दौरान कई। शेख रशीद चयो त मूं आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर खे चयो आहे त आसिफ अली ज़रदारी परॾेही दहशतगर्द तंज़ीम हथां इमरान ख़ान खे क़त्ल कराइण जो मंसूबो जोड़ियो आहे। कि यहाँ दुल्हन और दूल्हे की लड़ाई होनी है अगले इलेक्शन में। एक आदमी अपनी बेटी को लाना चाहता है, एक आदमी अपने बेटे को लाना चाहता है। कि ये आसिफ ज़रदारी का आदमी है, नून लीग से हाथ हो गया है। आज मैंने जनरल आसिम मुनीर साहब से दरखास्त की है कि आप किसी स्टाफ अफसर को भेजें, आसिफ ज़रदारी इमरान खान को कत्ल करवाना चाहते हैं। जो सवाल आप मुझसे कर रही है, खुदा करे नवाज शरीफ आपका ये सवाल सुने कि आपको क्या तकलीफ है, क्या मेहंदी लगी है। देखिए, मैं जब सियासत शुरू की थी तो इल्ताफ हुसैन मेरे लिए सारा दिन हलीम पकाता रहता था। शेख रशीद जे बयान खे का ख़ासि अहमियत न ॾिनी वई ऐं सिंध जे वज़ीर शर्जील मेमून इल्ज़ामनि जी तरदीद कंदे चयो त शेख रशीद पंहिंजी लाल हवेली बचाइण लाइ अहिड़ा कूड़ा ऐं बेबुनियाद इल्ज़ाम हणी रहियो आहे। पर इमरान ख़ान पारां साॻियो इल्ज़ाम वरजाइण बैदि सियासी हल्कनि में ॻणतीअ जी लहर पखिड़िजी वई आहे। इमरान ख़ान चयो त मूंखे क़त्ल करण जो मंसूबो जोड़ियो वियो हो त मूं जलसे में ॿुधायो हो त मूं हिकु वीडियो रिकॉर्ड करे उन में चइनी कातिलनि जा नाला ॾेई छॾिया आहिनि, जंहिंखां पोइ कातिल मंसूबे तां पुठिते हटी विया। बाद में प्लान बी तहत तौहीन मज़हब जे इल्ज़ाम हेठि मूंखे क़त्ल करण जो मंसूबो जोड़ियो वियो। मुंहिंजे मथां वज़ीराबाद में हमिलो कयो वियो, पर ज़िंदगी ऐं मौत अल्लाह जे हथनि में आहे। इमरान ख़ान चयो त हाणे प्लान सी तहत आसिफ ज़रदारी मुंहिंजे क़त्ल लाइ दहशतगर्द तंज़ीम खे पैसा ॾिना आहिनि। आसिफ ज़रदारी वटि सिंध जी फुरलुट कयल दौलत आहे ऐं मां क़ौम खे इन करे ॿुधायां थो त जीअं सुभाणे मुंहिंजे मौत खां पोइ इहे माण्हू बि सुकून सां ज़िंदगी न गुज़ारे सघनि। इमरान ख़ान जे अहिड़े वीडियो बयान बैदि इमरान ख़ान जी लाहौर वारी रिहाइशगाह ज़मान टाउन जे ॿाहिरां कफ़न पोश कारकुननि जा जथा गॾु थियण शुरू थी विया आहिनि।